हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। रविदास अॻे जन्म में गुरु रामदास जो भंडारी हुओ, ब्रह्मचारी हुओ ऐं योग साधना बि कंदो हुओ। हिकु ॾींहुं कंहिं सोनारे अची सीधो ॾिनो, जंहिं मां हिन रसोई ठाही, मानी ठाही, गुरुजन खे खाराई। गुरुजन जे मन में उन रसोई खाइण खां पोइ विकार पैदा थिया। सो भंडारी खे घुराए पुछियाऊं ऐं हुन ॿुधायो त फलाणे सोनारे जे ॾिनल थीदे मां अॼु रसोई ठाही अथमि। गुरु रामदास हुन सोनारे खे घुराए पुछियो त कहिड़े ख़्याल खां तोखे असां ॾे सीधे मोकिलण जी श्रद्धा थी। हिन साफ़ तौरु ॿुधायो त फलाणो कासाई जा ज़ेवर ठाहिया हुअमि, जंहिं मां कुझु सोन ठगी करे बचायो हुअमि ऐं उन रक़म मां कुझु सीधो वठी अव्हां खे मोकिलियमि त हुन लाभ मां कुझु हिसो संतनि खे बि ॾियां। गुरुजन सम्झी विया त मन में छो विकार उथिया ऐं यकदम भंडारी ते कावड़िया त ॾिसी वासी दान छो नथो वठे ऐं हर कंहिं जा मोकिलियल सीधो छो थो ठाही रखें। श्राप नाउंस त तूं चमार जो जनम वठंदे। हुन इहो जनम वरितो ऐं उन में बि खेसि ही उपदेश ऐं मंत्र पाए सिधी पाताईं। अॻे जनम जे खेसि अहिड़े त सूझी हुई, हिनखे अहिड़ी त ख़बर हुई जो हिन पंहिंजे माता जो खीरु न पीतो ऐं जॾहिं गुरु रामदास बालक खे कन में फूक ॾिनी त पोइ बालक खीरु पीअण लॻो। गुरुजन ॼाणहार हुआ ऐं सम्झायूं त बालक केरु आहे। बालक बि अॻे संस्कारनि करे चमार जे घर जो खीरु न थे पीतो, पर आख़िर शरीर जो धर्म अनुसार खेसि गुरु वटां आज्ञा मिलण ते खीरु पाइणो पियो। हिकु ही गुरु वटि केतिरा शिष्य विद्या वठनि था। हिकु जो ख़्यालु वेदांत तरफ़ आहे, ॿिए जो योग तरफ़, टिएं जो सांख्य ॾे, चौथे जो दुनिया ॾे, पंजे जो मीमांसा तरफ़ ऐं छहें जो वैशेषिक तरफ़। इहो सभु अॻे जन्मनि जो संस्कारनि मूजिबि ई बणे थो। जंहिंखे सम्झ न आहे हू चवनि था त हिंदू धर्म में 6 शास्त्र आहिनि, उहे नथा ॼाणनि त हिकु मां हिकु कीअं हलंदो। जॾहिं सभु माण्हू हिकु ख़्यालु, हिकु तबियत या हिकु तरह जी ॿुधी वारा न आहिनि, कुदरत जो नियम ई ईअं नथो ॾेखारे। असांजी दृष्टि में ऋषि मुनि सर्वज्ञ हुआ। हुननि खे ॼाण ई त सारे सृष्टि जो लोक हिकु ख़्याल जा थी कोन सघंदा। हिकु माउ पीउ जा 4 पुट बि हिकु ख़्यालु, स्वभाव या अकल वारा नथा थियनि। हर कंहिंजो सवाल आहे त हिंदू धर्म अगरि सच में भलो धर्म आहे त एतिरा किताब छो? गीताऊं, रामायण, श्रीमद भागवत, वेद, पुराण एतिरा छो? जीअं तव्हां ॿियनि मज़हबनि में ॾिसो त सिर्फ़ु हिकिड़ो ई बुक हूंदो। भले जेके ऋषि मुनि हुआ उन्हनि खे ख़बर हुई त हर माण्हू जी सोच, अक़ल, ख़्यालु अलॻि अलॻि हूंदो। जंहिंजो ख़्यालु जंहिंसां मिले उन खे वठी लापरवाही। अव्हांखे अगरि समुंड किनारो पार करिणो आहे न त ॿेड़ी केॾी पूंजे तव्हां पहुचाईंदी, पर उहो उनजी ठहियलु डिफरेंट हूंदी, अलॻि अलॻि शयुनि में ठहियलु हूंदी। पर हर ॿेड़ी जो कमु छा आहे? तव्हांखे पंहिंजी मंज़िल लाइ पहुचाइणु। ईअं हर शास्त्र जो कमु ईअं ई आहे, तव्हांखे पंहिंजी मंज़िल लाइ पहुचाइणु। हाणे अलॻि शास्त्र अलॻि इन ई करे आहिनि छो त जेके माण्हू दुनिया में रहनि था उन्हनि जी सोच ई हिकु जहिड़ी कोन्हे। ॿिनि ॿारनि जी सोच, अकल, ख़्यालु, स्वभाव हिकु जहिड़ो कोन थींदो आहे। त दुनिया में चला केतिरा माण्हू जेके हिंदू धर्म खे मञनि था, उनखे फॉलो कनि था। इन हिसाब सां जेके ऋषि मुनि हुआ उन्हनि एतिरा किताब रचिया।
शास्त्र 6 आहिनि, उन जा रचींदड़ बि 6 आहिनि। जे 6 वेदव्यास जा अवतार चया विया आहिनि। इहो गुरु गोबिंद सिंह पंहिंजे 10 ग्रंथ में लिखियो आहे। उन्हनि 6 शास्त्रनि में उपदेश बि जुदा जुदा आहिनि, पर मतिलबु ऐं मक़सदु सभिनी शास्त्र जो हिकिड़ो ई आहे त ईश्वर तरफ़ वञिजे। नओं चंडु निकिरंदो आहे त ॾेखारण वारो अनेक हूंदा आहिनि। कंहिंजे बि इशारे ते हली चंड दर्शन करे सघिबो। इन ई तरह हर को पंहिंजे ख़्याल ऐं ॿुधी अनुसार कंहिं बि हिकु शास्त्र जी सिख्या ते हलंदो त परमात्मा जो ज्ञान पाए सघंदो। गुरु मुक्त स्वरूप आहिनि ऐं जिन शिष्यनि जो हथ पकड़ीनि था त उन्हनि खे तोड़ ताईं पार पहुचाइनि था ऐं उन्हनि खे पार पहुचाइण लाइ ई पाण जनम वठनि था। हिन जनम में गुरु बि अॻिएं जन्मनि जे पुण्य कर्मनि अनुसार मिले थो। जेतिरा भला तव्हांजा कर्म हूंदा ओतिरो भलो तव्हांखे गुरु मिलंदो, ओतिरो भलो तव्हांजी शिक्षा हूंदी, ओतिरो भलो अमीं हली सघंदाऊं, जान में सर्वाइव रही सघंदाऊं, धर्म जी उन अनुसार अमीं रक्षा करे सघंदाऊं। जंहिंजो उपदेश पाई असीं अॻिते वधी कर्मनि अनुसार सिधी पायूं था। चओ जय सियाराम। अगरि ही कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे 5 ॼणनि सां गॾु शेयर कयो। चओ जय सियाराम।